नाज़िन संजर चांग बरसा टंडोलाया शुगर मिल कमनि जी पिड़ाई शुरू करे छड़ी आहे, जे सबब आबादगारनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई आहे। उन हवाले सां ॾिसूं था मुस्तफ़ा पंवर जी ही रिपोर्ट। नाज़रीन, संजर चांग भरिसां टंडोलाया शुगर मिल कमनि जी पिड़ाई शुरू करे छॾी आहे। इलाइक़े वासियुनि में ख़ुशीअ जी लहर छायल आहे। पिड़ाई जी शुरुआत में मिल इंतजामिया पारां चेन वटि दुआ घुरी वई। कमनि जी पिड़ाई जो इफ्तिताह ग्रुप जे CEO ख्वाजा सलमान यूनस कयो। मिल इंतजामिया में ग्रुप प्रोजेक्ट डायरेक्टर मलिक वहीद अहमद, KNGM अब्दुल जब्बार सिंधु, काजिम अली शेख, इकबाल हुसैन बुलेदी, नियाज अहमद शर्ब पिण मौजूद हुआ। कमनि जी गाॾियुनि जूं कतारियूं लॻल आहिनि। मज़दूर तबको कमनि जूं गाॾियूं ख़ाली करण लाइ वॾे तइदाद में पहुतल आहे। हिते जे ज़मींदारनि पंहिंजे इलाइक़े जे वेझे मिल हुअण करे कमनि जी कटाई तेज़ करे छॾी आहे। मिल इंतजामिया मीडिया खे ॿुधायो त वक़्त सर मिल हलाई वई आहे, उन करे जो कमान जो रेट तमाम बेहतरीन हुअण करे शुरुआती ॾींहुं तमाम घणिन गाॾियुनि जूं कतारूं लॻल आहिनि। असांजी कोशिश हूंदी आहे त आबादगार कमनि जो फसल कटे उन खां पोइ कणिक जो फसल पोखण लाइ सहूलियत मिली वेंदी आहे। आबादगार वक़्त सिर कणिक जी पोखाई करे सघनि था। उन खां पोइ मिल हलाइण सां हिते जे इलाइक़े जे बेरोज़गार माण्हुनि जो रोज़गार जो वसीलो बणिजी वञे थो। केतिराई वर्कर मिल हलण खां पोइ पंहिंजो रोज़गार कनि था। कैमरामैन लाल बख्श पंवर सां गॾु मुस्तफ़ा पंवर, मेरान TV न्यूज़, संजर चांग।